सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL वर्ल्ड रेडियो जे पारां ख़ुशी मटाए जी सभिनी खे प्यार भरी नमस्ते। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। सिंधीअ में ख़ासि ख़बरूं तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। भावपूर्ण श्रद्धांजलि। MLA शंकर लालवाणी जी धर्मपत्नी श्रीमती अमिता शंकर लालवाणी खे भावपूर्ण श्रद्धांजलि। भगवान उन्हनि जे आत्मा खे शांति प्रदान करे। भावपूर्ण श्रद्धांजलि दादा जशन वासवाणी जी 3 वर्सी। तारीख़ सूमर 12 जुलाई 2021 ते पुणे जे साधु वासवाणी मिशन ऐं दुनिया भर में जिते बि मिशन ऐं दादा जा चाहक आहिनि, से दादा जशन वासवाणी जे 3 वर्सीअ ते खेनि दिलि सां यादि कंदा ऐं श्रद्धांजलि भेट कंदा। लखनि जे तइदाद में श्रद्धालु हाज़िर रहंदा। सभिनी जे पारां वार वार नमस्कार। प्रोग्राम हिन रीत आहे। दादा वासवाणीअ जो आर्तवार 11 जुलाई 2021 ते महायज्ञ लाइव स्ट्रेस टू स्टिलनेस। साॻी तारीख़ ते रिलीज़िंग बोलो दादा श्याम रिप्राइस। वचन आहें किन अकेली, आहें किन अकेली, आहे तोसां साण। प्रभु अविनाशी अंतर्यामी, आहे जंहिंखे ॼाण। हर हाल धर्ज उन जो ध्यान। उन ॾे निहारज, उनखे पुकारज, जंहिंजो तो ते आहे एहसान। हित हर हंधि हिकु ई हाकिम, आहे हाज़िरा हज़ूर। वेठो सिख्या ॾिए, पियो रिख्या करे, न तोखां आहे दूर। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। ब्रोकोली। ब्रोकोली बीमारीअ खे दूर रखंदी आहे। एंटीऑक्सीडेंट, आयरन, प्रोटीन, विटामिन A, C, कार्बोहाइड्रेट, कैल्शियम सां भरपूर ब्रोकोली सिहत जे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। यादि रखो, पर जॾहिं तव्हां ब्रोकोली रधींदा आहियो त हुन जो सभ खां फ़ाइदेमंद सल्फोराफ़ेन नष्ट थी वेंदो आहे। इन करे नष्ट न थियणु घुर्जे। हिन खे सलाद या जूस करे पी सघो था या भाॼी में खाई सघो था। फ़ाइदा: ब्लॉकेज खां बचो, ब्लड प्रेशर कंट्रोल, इम्यूनिटी वधाए थो, कैंसर खां बचाव आहे, वज़न घटे थो। ज़ालुनि जे लाइ बिल्कुलु फ़ाइदेमंद आहे। एस्ट्रोजन हार्मोन खे कंट्रोल कंदो आहे। बिल्कुलु ध्यानु ॾियो, कोरोना जे रिकवरी खां पोइ ब्लड शुगर वधी वञे थी। कोरोना जे रिकवरी खां पोइ घणनि ई क़िस्मनि जा तकलीफ़ पैदा थियनि था। उन में पहिरियों आहे ब्लड शुगर लेवल। कोरोना जे इलाज वक़्तु स्टीरॉइड जो वठणु ऐं वायरल संक्रमण सां रिकवर थियण खां पोइ शरीर में शुगर जी लेवल वधी वञे थी। इंसुलिन जो असरु रुकिजी वेंदो आहे। इन जो मतिलबु असांजो शरीर इंसुलिन पैदा कंदो आहे, पर इहो इंसुलिन आसराइतो नमूने कमु नथो करे। इन करे असांजी शुगर लेवल वधी वेंदी आहे। शुगर कंट्रोल लाइ इलाज खपे। एप्पल विनागर
सूफ़ जो सिरको इहो पाणीअ में मिलाए पीजे। ॿियो सिनमन दालचीनी पाउडर इहो खीर में, सलाद में या खाधे में वठी सघिजे थो। टियों आहे फाइबर, खाधे में भरपूर इस्तेमालु कयो, जीअं अटे में चोकर ज़रूरु विझो। इन खां सवाइ ताज़ा फल, दालियूं, खीर बिना चिकनाईअ जे, छाछ, ॾही वापरियो। नट्स, ॿिज, ताज़ा फल ज़रूरु इस्तेमालु कयो। भाॼियूं बिल्कुलु ताज़ियूं हुजनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल।